अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां हाँ साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। जाती मत कोरवा रोड ते सुजुकी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, हिकु ॼणो फौत। कोरवा रोड ते सुजुकी पिकअप ऐं मोटरसाइकिल में आमूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में हिकु ॼणो धनजी खोली फौत थी वियो, जॾहिं त हादसे जे नतीजे में 4 ॼणा दरमून कूली शोएब ॿारहं अलाडिनो ॿारहं अब्दुल सतार ॿारहं सख़्त ज़ख़्मी थी पिया। फौती ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल झाती पहुचायो वियो, जिते फौतीअ जे लाश जी ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ कराची रिफर कयो वियो आहे। रोड हादसे में फौत थी वियल धनजी खोली बदीन ज़िले जे शहर तलार जो रवासी ॿुधायो पियो वञे। शामिल कंदासीं घोटकी मां ज़िले घोटकीअ में पोलियो मुहिम जारी। डिप्टी कमिश्नर मुख़्तलिफ़ इलाक़नि में पहुची हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पियारे फिंगर मार्किंग करण जूं हिदायतूं जारी कयूं आहिनि। डिप्टी कमिश्नर घोटकी लेफ्टिनेंट रिटायर्ड मोहम्मद ख़ालिद सलीम पोलियो मुहिम जी निगरानी करण लाइ घोटकीअ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो करे पोलियो टीमनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो आहे। उन मौक़े ते हिन मेडिकल ऑफिसरनि तोड़े पोलियो टीमनि खे हिदायत कई त मुहिम दौरान ज़िले जे समूरनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे फिगर मार्किंग यकीनी बणायो वञे ऐं घरनि जे दरनि ते दुरुस्त अंग अखर दर्ज कया वञनि त जीअं बाद में कंहिं बि क़िस्म जी मुश्किल पेश न अचे। हिन अवाम खे पिण अपील कंदे चयो त मुहिम दौरान पोलियो टीमनि सां मुकमल तावन कयो वञे त जीअं संदन ॿार पोलियो जे फुड़नि खां महरूम न रहिजी सघनि। शामिल कंदासीं खेंजू मत खेंजू भरिसां ॻोठ किरड़ समेज जो रवासी ग़रीब पोरियल चमड़े जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला वस वारनि खां मदद जी अपील। ग़रीब पोरियत मंज़ूर अहमद समेजो चमड़े जी मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। गुरबत सबबु हू पंहिंजो इलाज नथो कराए सघे। उन जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं ग़रीब आहियूं, गुरबत सबबु इलाज नथा कराए सघूं। असां महिनत मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। वधीक ग़रीब पोरियत मंज़ूर समेज जे वारसनि चयो त नौजवान खे उन हालत में ॾिसी नथा सघूं। मजबूरी सबबु असां हिन जो इलाज नथा कराए सघूं। बिस्तरे ते पयल असांजे नौजवान खे रोज़ बेहोशीअ जा दौरा थियनि था। असां मजबूर आहियूं। उन्हनि वधीक सिहत खाते तोड़े मुख़्तियार का ॿेहरकी ऐं सरंदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। शामिल कंदासीं हालाणी मत हालाणी में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे सॾ ते चोथे ॾींहं में प्रेस क्लब हालाणी जे सहाफ़ियुनि ऐं समाजी तंज़ीमुनि तरफ़ां सहाफ़ी अज़ीज़ मेमून जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बाहि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि चयो त रियासती इदारा वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत मुल्क जे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम नाहिनि करे सघिया। दुनिया में जदीद तरीक़े सां सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो पियो वञे, जॾहिं त हिन मुल्क में ख़ासि तौर ते सिंध में सहाफ़ी गैर महफ़ूज़ आहिनि। सहाफ़ियुनि मंज़ूर ख़ासकेली, ज़फ़र एवान, मुस्तफ़ा मुग़ल, एजाज़ ख़ासकेली, मुज़म्मिल कंबो, काबिल ख़ासकेली, सचानंद बजाज, अब्दुल्ला जांग, वकार ख़ासकेली, शाहिद चांडियो, शाहज़ेब सेतो, लियाकत ख़ासकेली ऐं ॿिनि जो त सच लिखण ते सहाफ़ी अज़ीज़ मेमून खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं न केस दाख़िल करे सघी आहे न ई जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे। हिननि चयो त सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण ते हिसायो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।